जहिड़ा यकीनन कराया वेंदा आहिनि ऐं उहे माण्हू कराईंदा आहिनि जिन जा उन्हनि में मक़सद हूंदा आहिनि। माण्हुनि खे वेड़ाए माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि त जीअं हुननि जा ॿारड़ा तालीम खां परे रहनि। सिंध जी तरक्की में जेका कमी आहे उन में इन क़बाइली जड़नि जो वॾो असरु आहे। हिन वक़्तु जेको ही असांजी समूरी सिंध में क़बीलाई जड़ा थियनि पिया, उन्हनि जे पोयां कहिड़ा नुक़सान थियनि पिया, उहे समूरी सिंध छा पर समूरी दुनिया ॾिसे पई। ऐं उहे क़बीलाई जड़ा थोरे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां, तमामु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जिन तां उहे शुरू थियनि था, उन्हनि जे पोयां अलाए केतिरा नुक़सान थियनि था। पाण बि आउं अलाए केतिरनि हंधनि ते वई आहियां फैसलनि में ऐं इन क़बीलाई जड़नि में, या उते मेड़ मिंथ काफ़िले में वई आहियां। जिते किथे ईअं आउं त ईअं खणी चवंदसि त समूरी सिंध जेका आहे, जीअं कोढ़ जी बीमारी हूंदी आहे, उनमें इन क़बीलाई जड़नि में ईअं वकोड़ियल कोढ़ जी बीमारी ॾियां। ही जेके जड़ा वधनि पिया इहे इन्हनि जा सबब बि आहिनि। बाक़ी मां नथो सम्झां त इन खां पोइ ही हिन मामलनि हेतिरे नुक़सान थियण खां पोइ बि को सही रस्ते तां वञूं था या असांजो जेको मुस्तक़बिल आहे उहो ठीकु रस्ते सां वञे पियो, मूंखे सम्झ में नथो अचे। महिरबानी करे पंहिंजे छोकिरनि नंढनि वॾनि खे इल्मु सेखारनि, इन्हनि मुसीबतनि खां पाण खे पाक रखनि, इन्हनि सां जेको तालुक़ रखे थो उन खां बेज़ारी कनि। थोड़ी मामलनि ते हिकिड़ी कबाइल तकरार थींदा, पर मां इहो चवंदुसि त इन में जेकॾहिं असांजा हितां जा सरदार, हितां जा गादी नशीन ऐं हितां जी इंतिज़ामिया, हितां जी हुकूमत रियासत जेकॾहिं इन शइ खे ख़तमु करणु चाहे त मां सम्झां थो इहो हिकिड़ो घड़ीअ जो खेल आहे त इहे मामला मसइला, इहे जहिड़ा तकरार फसाद ख़तमु थी सघनि था।